डॉक्टर साहब तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं हीउ जेको हिकु हॉट टॉपिक जेको हली रहियो आहे सभिनी जे लाइ ऐं हिकु जेको मसइलो हली रहियो आहे सभिनी जे लाइ त गर्मी उन खां पोइ गवर्नमेंट जूं वार्निंग्स हीट स्ट्रोक जो मसइलो वरी 23 खां 27 मई जो ही ख़तरो इन जे बारे में थोरो सो ॿुधायो त छा हीट स्ट्रोक पहिरीं त मां पंहिंजे नाज़रीन ताईं आसान लफ़्ज़नि में हिन लफ़्ज़ जी मायना पहुचाइणु चाहियां थी त हीट स्ट्रोक बेसिकली तव्हांखे थींदो कीअं आहे ऐं कहिड़ियूं उहे शयूं आहिनि जिन खां थी सघे थो। बिल्कुलु तमामु सुठो हिकिड़ो मौक़े जी मुनासिबत सां अॼुकल्ह हर माण्हू इन जो शिकार आहे। हीट स्ट्रोक बेसिकली असांखे हिकिड़े आम सवले ज़बान जे में सम्झायूं त गर्मी जे वधण जे करे असांजे जिस्म जे अंदरि कुझु चेंजिस ईंदियूं आहिनि। जीअं उहे माण्हू जेके ॿाहिरि कमु कनि था, आउटडोर कमु कनि था, या नंढा ॿार आहिनि या वॾी उमिरि वारा आहिनि, या उहे माण्हू जेके बीमारी में मुब्तला आहिनि, मुख़्तलिफ़ उनखे हाई ब्लड प्रेशर आहे या डायबिटीज़ आहे या हार्ट जो प्रॉब्लम आहे या गुर्दनि जो मसइलो आहे, त इहे मोर प्रिविलेज्ड कम्यूनिटी आहे जंहिंखे तमामु घणो असरु थी सघे थो। ठीकु आहे। ऐं कीअं हिकिड़े आम माण्हू खे ख़बर पए त उनखे हीट स्ट्रोक आहे या न आहे। ठीकु आहे। उन में पसीने जो घणो अचणु ऐं जिस्म में कमज़ोरी महसूसु थियणु ऐं जेकॾहिं ॿाहिरि आहे त पाणी जो इस्तेमालु जेको घटि करे थो ऐं पेट में तकलीफ़ ऐं अनयूजुअल तव्हांखे फटीग ऐं वीकनेस महसूसु थिए या तव्हांजो बॉडी जो टेम्परेचर आहे उहो 104 खां मथे थी वञे ऐं उल्टियूं ऐं पेट में सूर थियनि त इहो हीट स्ट्रोक गॾो गॾु। अच्छा हीअ त उहे कॉमन सिम्टम्स आहिनि, कॉमन शयूं आहिनि जेके तव्हां हीट स्ट्रोक जे बारे में असांखे सम्झायूं थोरो सो बिकॉज़ तव्हां एज़ अ डायबिटोलॉजिस्ट बि कमु करे रहिया आहियो। थोरो सो मां इन हीट स्ट्रोक खे कनेक्ट करणु चाहियां थी उन्हनि तमामु डायबिटिक पेशेंट सां जेके हिन वक़्तु सफ़र करे रहिया आहिनि ऐं हीअ जेका हिकु लाइफ कंडीशन आहे इन में जेके मुब्तला आहिनि उन्हनि सां थोरो सो कनेक्ट करणु चाहियां थी। उन्हनि जे लाइ केतिरो ख़तरनाक आहे? तमामु सुठो सुवालु आहे मौक़े जी मुनासिबत सां। डायबिटिक पेशेंट्स उमूमन उन्हनि खे जंहिंजी अनकंट्रोल डायबिटीज़ हूंदी आहे उन्हनि खे पेशाब बि घणो ईंदो आहे, उञ बि घणी लॻंदी आहे त ऐं उहो जेकॾहिं माण्हू ॿाहिरि आउटडोर कमु करे थो या ॿाहिरि निकितल आहे कंहिं जे वसीले सां त उहो हीट स्ट्रोक ते वधीक थियण जा चांसिस आहिनि। ऐं कुझु मेडिसिन्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांजो फ्लूइड इंटेक खे वधीक ज़ाया कंदियूं आहिनि त उहे वधीक प्रोन आहिनि हिन हीट स्ट्रोक जे। त उन्हनि जे लाइ हिकिड़ी एडवाइज़ आहे त तव्हां जीअं ॿाहिरि निकिरो था त कोशिशि कयो का छांई इस्तेमालु कयो त जीअं तव्हांखे डायरेक्ट सिज जो उहो न लॻे ऐं पाणी जो इस्तेमालु वधि खां वधीक कयोसि ऐं पंहिंजी बॉडी खे हाइड्रेट रखो। जेतिरो पाणी वधीक इस्तेमालु कंदो, चाहे उहो नंढो हुजे चाहे वॾो हुजे या पेशेंट हुजे या हिकिड़ो नॉर्मल हेल्दी पर्सन हुजे, उनखे पाणी जो इस्तेमालु वधीक करणो ऐं पंहिंजो पाण खे थोरो उस खां बचाए का छांव या अहिड़ी अंदरि एयर कंडीशन वारी जॻह या अहिड़ी का थधी जॻह हवादार हुजे जंहिंमें वेंटिलेशन सुठी हुजे उहो इस्तेमालु करणु, उहो इस्तेमालु कयो। ठीकु आहे। अच्छा तव्हां चयो त अनकंट्रोलेबल जेका डायबिटिक पेशेंट्स आहिनि हे उहे आहिनि जेके इंसुलिन ते हूंदा आहिनि उनखे असां अनकंट्रोलेबल चवंदा आहियूं? जेके टेबलेट्स ते बि आहिनि जंहिंजी शुगर कंट्रोल में न आहे, उनजी शुगर मुस्तक़िल वधियल रहे थी या उनजी जेको 3 महीननि वारी शुगर आहे उहो बि जेको आहे कंट्रोल में न आहे त उहे अनकंट्रोल्ड। ठीकु आहे, सही आहे। अदरवाइज़ अगरि कंहिं इंसुलिन ते बि आहे या मेडिसिन्स ते बि आहे पर उनजी शुगर कंट्रोल आहे त उहे थोरो सो ख़तरे खां घटि आहिनि खतरे में। कंट्रोल जेके आहिनि उहो ख़तरे खां थोरो घटि आहे, पर उहो बि जेकॾहिं माण्हू सिज डायरेक्ट वेंदो ऐं पाणी जो इस्तेमालु घटि हूंदो त उहो बि रिस्क ते आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा जी हिन सां गॾो गॾु काफ़ी सारी ॿियूं शयूं बि आहिनि जेके प्रोग्राम में असांखे शामिलु करणियूं आहिनि। हिकु डायबिटिक पेशेंट जेको डायग्नोस थी थो वञे उनजो पोइ ट्रीटमेंट कंट्रोलेबल आहे अनकंट्रोलेबल आहे उहा हिकु अलॻि ॻाल्हि आहे, पर जेको डायबिटिक पेशेंट जंहिंखे ख़बर न आहे जेको न डायग्नोस न थियो आहे उहो कीअं सम्झे, उनखे कीअं ख़बर पवंदी त हींअर टाइम आहे को चेकअप कराइण जो? हा, अच्छा इन में अक्सर 50% पेशेंट्स अहिड़ा हूंदा आहिनि जिनखे ख़बर ई कोन हूंदी आहे त उहो डायबिटिक आहिनि। ठीकु आहे। उहो रैंडमली पंहिंजी ॿी कंहिं शिकायत जी वजह सां डॉक्टर वटि वियो या ईअं स्क्रीनिंग पर्पज़ जे लाइ तव्हां टेस्ट करायो उन ख़बर पई त तव्हां डायबिटिक आहियो। त जेके सिम्टम्स आहिनि उन्हनि में उञ जो घणो लॻणु, पेशाब जो बार बार अचणु ऐं मुख़्तलिफ़ इन्फेक्शन्स बॉडी में थियणु ऐं कुझु मेल पेशेंट्स जेके हूंदा आहिनि उहो वीकनेस जी शिकायत कंदा आहिनि ऐं गैर ज़रूरी थकनि जो अहसासु थियणु, इहो उमूमन जेको आहे शिकायतूं आहिनि डायबिटीज़ जूं। पर हूअं बि मूंखे ईअं लॻे थो त तव्हांखे ईयरली पंहिंजो चेकअप ज़रूरु कराइणु खपे। बिल्कुलु। अगरि तव्हां ओवरऑल चेकअप करायो था, असां खोड़ शयुनि ते इन्वेस्ट कंदा आहियूं, अगरि असां पंहिंजे पाण ते इन्वेस्ट कयूं त शायदि कंहिं ख़ुदा न ख़ास्ता कंहिं वॾे नुक़सान खां बची सघूं। बिल्कुलु। असांखे अॻे त 40 साल चवंदा, हींअर जेको रीसेंट गाइडलाइन आहिनि
उहो चवंदो तव्हां अञा 30 या 35 साल जी जीअं एज थिए थी तव्हां पंहिंजो ब्लड शुगर ज़रूरु चेक करायो। चेक करायो। ऐं स्पेशली उहे माण्हू जंहिंजी फैमिली हिस्ट्री आहे डायबिटीज़ जी, उनजे घर में माउ पीउ भेण भाउ खे जेकॾहिं डायबिटीज़ आहे या उनखे को मार्बिड्स आहिनि, उनखे ब्लड प्रेशर आहे, किडनी जो प्रॉब्लम आहे या लंग्स जो प्रॉब्लम आहिनि या कुझु अहिड़ियूं मेडिकेशन्स वठनि थियूं जेके प्रोन कनि थियूं डायबिटीज़ खे डेवलप थियण जूं, जीअं स्टीरॉइड्स वग़ैरह केरु वठनि था, कंहिंजो ट्रांसप्लांट थियल आहे त उन्हनि खे बि जेको आहे कुझु अहिड़ियूं ॿियूं मेडिकेशन्स आहिनि जेके डायबिटीज़ खे वधीक ट्रीट कंदियूं। सही, तो उन्हनि खे टाइमली चेकअप जेको आहे उहो कराइणु खपे, हिन खां पहिरीं ख़ुदा न ख़ास्ता त उहा अहिड़े स्टेज ते पहुची वञे जंहिं ते तव्हांखे दवाउनि जी या ॿियनि शयुनि जी ज़रूरत पड़े।